शादीअ खे अञा 3 महीना थिया हुआ। ज़ाल जी मुंडी चोरी थी वई। उन रोई मुड़ुस खे दांह ॾिनी त मुंडी तुंहिंजी माउ चोराई आहे। मुड़ुस चयो, चरी नथी, माउ कॾहिं बि पुट जे घर मां चोरी न कंदी। ज़ाल चयो त मुंडी मूं मेज़ ते रखी हुई, घर में पाण 3 खां सवाइ केरु कोन हो। मुड़ुस ज़ाल खे सम्झायो त तो किथे रखी हूंदी, विसरी वई हूंदी। मुड़ुस नथे चाहियो त घर फिटे। हिक पासे नई कुंवार, ॿिए पासे जीजल माउ, छा करे। जॾहिं ज़ाल रड़ियूं करे चवण लॻी त या त मूंखे रख या माउ खे, ऐं हाणे हिन औरत खे बर्दाश्त न कंदसि। हाणे ॻाल्हि चोट थी वई ऐं मुड़ुस ज़ाल खे थप्पड़ हईं। ज़ाल रोंदे पुछियो, तोखे पंहिंजी माउ ते एतिरो यकीन छो आहे त हूअ चोरी न कंदी। मुड़ुस चयो त जॾहिं आउं नंढो हुअसि, बाबा गुज़ारे वियो हो। अमां पंहिंजी जवानी पाड़े जे घरनि मां थांव ॿुहारो करे गुज़ारो कंदी हुई। पाण बुखी सुती हिक मानी मिलंदी हुअसि सा वेढ़े रखंदी हुई मुंहिंजे लाइ, ऐं स्कूल मां अची खाए बचाईंदो हुअसि। टुकर उहो खाए सुम्हंदी हुई ऐं चवंदो बि हुअसि त मां अच त गॾिजी मानी खाऊं, पर चवंदी हुई त मुंहिंजी मानी दॿकी में पई आहे, पोइ खाईंदसि। जंहिं माउ पंहिंजो पेट कटे मुंहिंजा बचियल टुकर खाए मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो जो आउं पैसा कमाइण जे क़ाबिल थी वियो आहियां। अॼु हुन माउ खे मामूली मुंडीअ जो इल्ज़ाम हणे कढे छॾियां। तोखे वञिणो आहे त भली वञ, ज़ाल मूंखे ॿी बि मिली वेंदी, पर जीजल माउ ॿी न मिलंदी।